जी वापडा पारां हलंदड़ ऑपरेशन दौरान कंबो पाड़े में बिजली जी तार लॻाइण वारे मामले तां SDO सेबको उज़ैर अहमद पठान ऐं सार्फ विच में मुंहमारी खां पोइ झेड़ो थी पियो। झेड़े सबबि सेबको जो SDO उज़ैर अहमद पठान सख़्तु ज़ख़्मी थी पियो। इन वाक़े खां पोइ सेबको ऑफिसर ऐं सेबको यूनियन जा अॻुवान थाणे ते पहुची टिनि सार्फिन ख़िलाफ़ FIR दाख़िल कई ऐं पुलिस टिनी ॼणनि खे मोहम्मद इसहाक, इशफाक ऐं असगर खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो। होॾांहुं इन गिरफ़्तारी ख़िलाफ़ कंबो बिरादरी जे सियासी समाजी धुरियुनि शहर जे सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि कोडमोड चौक ते पहुची एहतजाजी कैंप क़ाइमु करे एहतजाजी मुज़ाहिरो करे सेबको जो ज़ख़्मी थियल SDO सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हलंदड़ ऑपरेशन दौरान बिजली जो चोर कुंडी वारी तार लॻाए रहियो हो। मन करण ते ई मच्छरजी खे ज़ख़्मी करे विधो आहे। जी